नासिर मीरपुर खास वेझो हथियारबंद नौजवान की गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। अपडेट इन हवाले सां वधीक मालूम कंदा तालिब छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त महिरान थाणे जी हद कोरी फाटक वटि हायर ऑफ वैन में सवार नामालूम हथियारबंदनि सांगड़ पेरूमल जे ॻोठ करम खान जे रिवायती 7 वरियनि जे नौजवान शमन अली खे वैन मां लाहे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मीअ खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि मौत पहुचाइण जी तस्दीक कई वई आहे। अहिड़े इतला खां पोइ महिरान थाणे जी पुलिस लाश जो पोस्टमार्टम कराइण बैदि लाश वारसनि हवाले करण लाइ वारसनि खे इतला कयो। महिरान थाणे जे SHO गाज़ी खान राजे राब्तो करण ते ॿुधायो त शमन अली जे लाश खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे ऐं कानूनी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त पुलिस जांच करे रही आहे त वाक़े जो अञा ताईं को सबबु साम्हूं न अची सघियो आहे त पुराणी दुश्मनी आहे या को ॿियो चकर आहे। पुलिस मूजिब त जीअं ई वारस ईंदा वाक़े जो केस दाख़िल कराईंदा त जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदा। जी मेहरबानी तालिब अपडेट आगाह करण जे लाइ।